नाज़रीन, फेज़गंज खां लाखा रोड गुज़िरियल 20 सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि शहरी तोड़ी ट्रांसपोर्ट अमलो सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इन हवाले सां पेश आहे अमर शहर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लाखा रोड पक्का चांग जेको रोड आहे, लिंक रोड आहे, उन ते हिन रोड ते तक़रीबन 600 खां मथे ॻोठ अचनि था। ऐं हीउ जेको ॿिनि शहरनि ऐं ॿिनि ज़िलनि खे रोड मिलाए थो, पर गुज़िरियल जेको आहे सो 20-25 सालनि खां हिन रोड जी मरम्मत न आहे थी ऐं केतिरा ई दफ़ा हिन रोड जा पैसा अची ऐं जेको आहे सो हज़म थी विया आहिनि। अचो त हिते जेके गुज़रनि था माण्हू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि माण्हुनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि। जेको असांजो पक्का चांग रोड थो थिए ॻोठा सिद्धार ख़ासि करे थींदो लाखा रोड थो वञे, इन इहो ठहियो ज़ाल के दौर में। उन खां पोइ 2-3 ते करे हिन जा पैसा बि आया आहिनि, मंज़ूर थिया आहिनि, हेॾे होॾे थी विया आहिनि। असांजो हिन अपील आहे हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान खे, वज़ीर आला सिंध खे बि त महिरबानी करे हिन रोड जो को नओं ठारायो, महिरबानी कयो, हिन ते घटि में घटि 5-6 हज़ार ॻोठ था हलूं, राति ॾींहुं मरीज़ बि खणी था अचूं त बि माना असांखे वॾी तकलीफ़ आहे। ऐं काफ़ी सारा ऑफिसरनि खे बि चयो आहे, पर का बि अहिड़ी का एक्टिविटी न आहे जो माण्हू चवे त बाबा ठीकु आहे चंद साल में ठही वेंदो। सही हाणे हिन खे 15-20 साल थी विया, अञा ताईं न ठहियो आहे। बारे ते असां चऊं था त हीउ रोड सॼो भॻल आहे, हितां डेली असांजो अचणु वञणु आहे, गाड़ी डेली पंचर थी वञनि असांजूं। हिन ॻोठ खे, हिन रोड खे 500-600 ॻोठ थियूं लॻनि ऐं महिरबानी करे हुकूमत खे अपील था कयूं त हिन रोड खे ठारायो वञे। ॿियो हिन रोड जे करे जेके असांजा फसल आहिनि, ज़मीनूं हिननि मां मिटी जेके जरासीम उथंदा आहियूं, उहे बीमारियूं घणियूं थी वियूं आहिनि। ॻोठा जेके लिंक रोड खे लॻनि था उन में बीमारियूं अची वियूं आहिनि। गवर्नमेंट खे इहा अपील आहे त रोड ठहे, वसारनि खे इहा अपील था कयूं। ख़ुदा हिकिड़ी नज़र हिन ते फेरियो, हिते बि पाकिस्तान जी अवाम ते रहे। 10 साल थी विया आहिनि त हीउ रोड ॾिठो आहे ठहे कोन्हे। ऐं तक़रीबन हर रोज़ सां गाॾी पंचर या असांजा कुझु पेशेंट वग़ैरह हूंदा आहिनि, असांजा मुश्किलात जा सबबु आणंदा आहिनि। ऐं अगरि असांजो को लेडीज़ वग़ैरह प्रेगनेंट हूंदी आहे त उहा तकलीफ़ जी मुश्किलात महसूसु कंदी आहे। नाज़रीन, तव्हां जेको आहे सो हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हीउ गुज़िरियल 20-22 सालनि खां हीउ जेको रोड आहे उहो रोड जो शिकार आहे ऐं केतिरा ई पैसा अची ऐं कागज़ी कार्रवाई में जेको आहे सो हीउ रोड ठहियो आहे, पर हिन जो जेको आहे सो कमु मुकमिल न आहे थियो। अमर शहर, मेहरान टीवी, फेज़गंज।